सिटाजा खबर अहमद शेर कंदासी सिटाजा वेझो बरसात दौरान गरजी भितकिरण सबब नौजवान नारी दबजी फौत थी वई आहे। ॻोठ मोहब्बत खासकेली में गरजी भितकिरण सबब 20 वरीह जी नरगिस खासकेली दबजी फौत थी वई। खबर अहमद सां सिटाजा मां शेर कई पिया। सिटाजा वेझो बरसात दौरान गरजी भितकिरण सबब नौजवान नारी दबजी फौत थी वई आहे। ॻोठ मोहब्बत खासकेली में गरजी भितकिरण सबब 20 वरीह जी नरगिस खासकेली दबजी फौत थी वई। खबर अवाज सां सिटाजा मां शेर कई पिया। सिटाजा वेझो बरसात दौरान गरजी भितकिरण सबब नौजवान नारी दबजी फौत थी वई आहे। ॻोठ मोहब्बत खासकेली में गरजी भितकिरण सबब 20 वरीह जी नरगिस खासकेली दबजी फौत थी वई। खबर अवाज सां सिटाजा मां शेर कई पिया। सिटाजा वेझो बरसात दौरान गरजी भितकिरण सबब नौजवान नारी दबजी फौत थी वई आहे। सिटाजा मई खबर अवाज से शेर कई पिया। सिटाजा वेझो बरसात दौरान गरजी भितकिरण सबब नौजवान नारी दबजी फौत थी वई आहे। ॻोठ मोहब्बत खासकेली में गरजी भितकिरण सबब 20 वरीह जी नरगिस खासकेली दबजी फौत थी वई। सिटाजा वेझो बरसात दौरान गरजी भितकिरण सबब नौजवान नारी दबजी फौत थी वई आहे। ॻोठ मोहब्बत खासकेली में गरजी भितकिरण सबब 20 वरीह जी नरगिस खासकेली दबजी फौत थी वई।